गुजारिश कंदुसि ता समूरन जी तर्जुमानी कंदे त हुआ त कई मसइला हिते पेश आया पर वॾे में वॾो मुंहिंजे दिलि खे झोरींदड़ जेको हितां जो मसइलो आहे पूरे असांजे तालके थाणे बुला खान जे अंदरि झंगनि झरनि जबलनि जे अंदरि 1800 किलोमीटर फैलियल इलाके 350 ॻोठनि सां वास्तो रखंदड़ ही कोहिस्तान तालको थाणो बुला खान जे पूरी धरतीअ ते किथे बि का लेडी डॉक्टर मौजूद नाहे। का बि असांजी न्याणी भेण माउ जेकॾहिं कंहिं बीमारी में वठिजी वञे जेका बीमारी लेडी डॉक्टर जे ई ज़रिए सां दूर थी सघे थी त उहा इहे झंग जबल झर जागे या त शेर ताईं पहुचे या रस्ते में तड़पी तड़पी मरी वञे। हेॾे वॾे माना हिकिड़े इंसानियत जे हवाले सां हिकिड़ी दर्द भरी अपील आहे। हिते मेटर्निटी होम ठही वियो आहे, ज़मानो गुज़री वियो आहे पर अञा ताईं उन में उहो फंक्शनी तरह जेको असल कमु आहे बिल्डिंग खे त ॿाहिरि कोन ॼणाईंदी, लेडी डॉक्टर जी सहूलियत मौजूद न आहे। असां सिंध जे हुकूमत खां ख़ुसूसन असां सिंध जे सूबाई वज़ीर डॉक्टर मोहनलाल साहब जिन खे गुज़ारिश कंदासीं त इन जे लाइ ख़ुसूसी उपा वठनि ऐं ॿियूं जेके शयूं आहिनि खोड़ सारा कोहिस्तान जा मसइला आहिनि। बेरोज़गार हिन दफ़े घणे में घणो जेको आहे सो रोज़गार मिलियो आहे, अञा मिली रहियो आहे। कोहिस्तान जे नौजवाननि जूं उमीदूं आसूं आहिनि, डॉक्टर साहब नौकरियूं ॾियारियूं। असां उन ई जज़्बे ते बि प्रोग्राम रखियो त मोहतरमा जे मान में प्रोग्राम रखूं। असां को सियासी माण्हू आहियूं, असां समाजी वर्कर आहियूं पर असां चाहियूं था कोहिस्तान जे घरनि जा चूल्हा ॿरनि, ग़रीबनि खे रोज़गार मिले। असांजा डॉक्टर लालचंद उकराणी साहब जिन भरपूर कोशिश करे कोहिस्तान वासियुनि खे वधि में वधि बेनज़ीर सपोर्ट प्रोग्राम ॾियारिया ऐं तमामु घणा कोहिस्तान जे झंग जर में बिना कंहिं वास्ते ताल्लुक जे अण सुञातल माण्हुनि में कोहिस्तान वासियुनि में लातइदाद फार्म विराया। अॼु संदन प्रोग्राम हो, असां बि दिलि जे आजियां असां संदन मुंतज़िर हुयासीं पर प्राइम मिनिस्टर जे ख़ुसूसी हुकुम ते के सरकारी कम सां मसरूफ़ियत जे करे इस्लामाबाद मां कई दफ़ा राब्तो करे माज़रत कई अथनि। तव्हां समूहनि खे प्रोग्राम जे कामयाबी ते मुबारकबाद ॾिनी अथनि ऐं तव्हांखे यकीन ॾियारियो अथनि डॉक्टर लालचंद उकराणी साहब MNA त तव्हांजा जेके बि मसइला हुजनि तव्हां असां ताईं पुॼायो। पीपल्स पार्टी जी हुकूमत तव्हांजे मसइलनि खे हल कंदी इंशाअल्लाह। ऐं उन खां अलावा असांजा इंजीनियर दोस्त पेसूमल साहब भी अचणा हुया, उन्हनि खे कंहिं मजबूरी जे करे न अची सघिया। असांजा डॉक्टर सिकंदर शेरो साहब खेनि भी गुज़ारिश कयल हुई। बहरहाल इंसान सां ओचितियूं मजबूरियूं अचनि थियूं ऐं असां संदन बार बार इन पारत ऐं माज़रत ते शुक्रगुज़ार आहियूं। उम्मीद आहे त हू जिते बि आहिनि कोहिस्तान जो आवाज़ आहिनि, कोहिस्तान जे मसइलनि लाइ पतोड़ींदड़ आहिनि, कोशिश कंदड़ आहिनि। दोस्तो केतिरनि दोस्तनि वीचारनि जे दिलि में इहा उणतुण हुई, उल्को हुयो त प्रोग्राम सियासी प्रोग्राम न आहे, ही मोहतरमा जे शान जो प्रोग्राम आहे ऐं हिन में कंहिंखे का दूरी न आहे। कोहिस्तान जे वासियुनि जी दिलि जी धड़कन आहे मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा। असांजे दोस्तनि खोड़ महीननि खां इन प्रोग्राम जे लाइ सोचियो पिए, मौक़े मेल जे निस्बत सां डॉक्टर साहब जॾहिं टाइम इनायत कयो खेनि गुज़ारिश कयां संदन इंतहाई थोराइता आहियूं तव्हां समूरनि सामियुनि जा, समूरनि हाज़रीन जा, कोहिस्तान वासियुनि जा, शहरनि जा, ॻोठाणनि जा, शागिर्दनि, पौलियतनि, मज़दूरनि, महिरबाननि, दीवान ॿिया जेके असांजा मुस्लमान ॿाहिरि आस पास जा कराची ऐं हिकिड़ो दोस्त असांजो शहदाद कोट मां बि हिन दावत ते पहुतो आहे। तव्हां अंदाज़ो लॻायो हिन कड़कंदड़ गर्मी में मोहतरमा जी मोहब्बत जो छा मक़ाम ऐं छा अंजाम आहे। हिन स्टेज ते ॻाल्हाइण लाइ खोड़ सारा नाला आया, पाकिस्तान पीपल्स पार्टी जा वर्कर, उहिदेदार तालके जा, ऐं समूरनि खे हथ जोड़े माज़रत थो कयां जो वक़्त जी किल्लत हिन ॻाल्हि जी इजाज़त न पई ॾे। डॉक्टर मोहनलाल असांजे दरमियान में वेठो आहे त लालचंद उकराणी बि वेठो आहे, पेसूमल उकराणी बि वेठो आहे। असां सभु वेठा आहियूं ऐं असांखे उमीदूं आहियूं त कोहिस्तान में इहा हिकु नई क़यादत असांजे लाइ हिकिड़ो उमीद जो पैगाम खणी आई आहे। असां उमीद था रखूं पाकिस्तान पीपल्स पार्टी जे सरकार मां। असां त समाजी वर्कर आहियूं, असांजो मक़सदु ऐं जज़्बो इहो ई आहे त हर उहा कोशिशि वठूं जंहिंसां को ग़रीबनि जो भलो थिए, कंहिंखे को रोज़गार मिले, कंहिंखे के सहूलियतूं मिलनि।